खैरपुर नाथनशाह में IBA पास उम्मीदवारनि पारां PST ऑफर ऑर्डर जारी न थियण ख़िलाफ़ हथनि में बैनर खणी सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाज कयो वियो ऐं नारेबाज़ी कई वई। एहतजाज जी अॻवानी कंदड़ आफ़ताब अली चांडियो, इरफान लाखिर, ख़ालिद हुसैन चांडियो, सुल्तान अहमद गाॾी, शफ़ीक अहमद गाॾी, मोर कमराणी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो आहे त 6 महीना गुज़रण जे बावजूद बि असांखे ऑफर ऑर्डर जारी न कया विया आहिनि। जॾहिं त सेक्रेटरी स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट अकबर लगारी साहब हुकम जारी कयो हुयो 26 मार्च 2022 ताईं ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। उन जे बावजूद बि DEO दादू अब्दुल कादिर लाशारी ऑफर ऑर्डर जारी न कया आहिनि। हुननि आला अख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त DEO दादू जी सुस्त रफ़्तारी सबबि अमल जो नोटिस वठी कैन शाह जे उम्मीदवारनि खे PST जा ऑफर ऑर्डर जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे।